डीब की वजह तो उते मुसलमान जमाओ, गरह जी गोए ते मुसलमानन जा कटक, शहर में बाजार में ॾिस त गंदगी में ॾिस त होटलन जे टीवी ऐं फिल्मन ते ॾिस, मोबाइलुन ते ॾिस त रात जो 2:30 बजे नालीअ जे मथां मुसलमान जो ॿार वेठो थो मोबाइल ॾिसे। इन जे लाइ टाइम अथस, पर जॾहिं अल्लाह जो नालो मस्जिद में थो अचे, अल्लाहु अकबर जो आवाज़, हय्या अल सलाह, नमाज़ ते अच, हय्या अल फलाह, कामयाबी हिते थई अच, इन अल्लाह जे क़ुरान ते एतबार नथो करे, ॿुधाए त पंहिंजा इज़त जा टपड़ उछले आयो न ॿार। इहा गफ़लत थई मुंहिंजा अदा मुसलमान भाउ ऐं मुंहिंजी मुसलमान भेण ऐं न्याणी, इहा इज़त थई अल्लाह जे नाले में। जेकॾहिं मुसलमान मर्द इन खे वठी अपनाईंदो, अल्लाह जे आज़ान ते जी चई, अल्लाह जे सर खे भॻोईंदो, अल्लाह तो फरमाईंदो मोमिन उहे आहिनि जॾहिं दू इलल्लाहि व रसूलिही, अल्लाह जे रसूल जो सॾु थिए, ऐं यक़ूलु समेना, साईं ॿुधोसे, वाताना हाज़िर, असां अखियूं पेर करे अचे त पहुचो मुंहिंजा रब। अल्लाह तो फरमाए त इहे माण्हू हिदायत वारा थई, इहे ई कामयाब। ما كان لأهل المدينة ومن حولهم من الأعراب أن يتخلفوا عن رسول الله ولا يرغبوا بأنفسهم عن نفسه، ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمصة في سبيل الله ولا يطؤون موطئا يغيظ الكفار ولا ينالون من عدو نيلا إلا كتب لهم به عمل صالح إن الله لا يضيع أجر المحسنين ولا ينفقون نفقة صغيرة ولا كبيرة ولا يقطعون واديا إلا كتب لهم ليجزيهم الله أحسن ما كانوا يعملون وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سب صلاة شریف پڑھو با लाउड वारो खुश न थियो इन आवाज़ ते, तंहिंजे करे अञा परे कंदोमांसि। तव्हांखे ख़बर आहे मूंखे आवाज़ न वणंदो आहे, ज़ोरीअ वातनि वेठा माइक हणायो, ज़ाहिर तव्हांजे इशारे ते हिन ते सोरियो न, छो कई हाणे अल्लाह तो राहिमीन। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजो कलाम जो ज़मीन ते लाथो आहे त अज़ीज़ान गिरामी इन जो हिकिड़ो मक़सद आहे, माण्हू अल्लाह जे क़ुरान खां गाफ़िल थिए, इहो इंसान जो वॾो ॾोह आहे। हर कंहिं माण्हू जो उसूल आहे त बिना मक़सद जे को माण्हू चई आने जो कम बि न कंदो आहे, जो 4 आना 8 आना बिना मक़सद जे ख़र्च करे। मां तव्हांखे ॿुधायो, भला वेंदे वेंदे रस्ते में 8 आना कढी हीअं ज़मीन में केरु उछलायूं हलियो वेंदो या पाणी में न कंदो, या बिला वजह बाज़ार जो वञे शहर कंबर त हिकिड़ो कोको तो वतियूं अचे, छाजे खां ईअं मिड़ई वठंदो न वठंदो, पर जे हूंदो छा आहे भित में हणंदुमि, का शइ टंगणी आहे कंहिंखे हणणो आहे तॾहिं, बाक़ी न त हिकिड़ो कोको बि न वठंदो। हे तव्हां पंहिंजे ॻोठ में अॼु पिंडाल हयो आहे, ईअं कॾहिं कॾहिं दिलि घुरंदी अथव त ईअं रुॻो पिंडाल हणी पलाल विछाए बतियूं बतियूं ॿारे वरी पोइ ख़तमु करे छॾियूं, 2 महीने 3 महीने खणी ईअं कंदा हुजो, उहो लाव वाइज़ न हुजे, ईअं बसि पिंडाल ठाहे वरी ठाहे छॾियूं, ईअं न थींदो आहे। जॾहिं असांजो टके पैसे जो कमु, रुपए 100 या 1000 जो कमु बिना मक़सद जे नथो हुजे त ॼाणणु खपे त अल्लाह वहदहु ला शरीक लहू जेको लोहे महफूज़ मो पंहिंजो कलाम लाहे ऐं असां इंसाननि जे विच में हे क़ुरान रखियो आहे, इहो मक़सद खां सवा न आहे। मक़सद कहिड़ो अथसि? जे क़ुरान मजीद जे मक़सद खे इंसान सम्झियो त माण्हूअ जो पंहिंजो कम बि सिधो थी वेंदो, पर जे इंसान अल्लाह ताला जे क़ुरान खे मक़सद न सम्झियो न त पोइ माण्हूअ जो पंहिंजो मक़सद बि विञाइजी वियो। मक़सद पंहिंजो छा विञाइबुसि?
इंसान हिन दुनिया जे जहान में पंहिंजो पाण खे इज्जत वारे बणाइण जी कोशिश कई आहे पंहिंजे ख्याल में। पोइ हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी रवश में इज्जत समझंदो आहे। केरु माण्हू समझंदो आहे त जेकॾहिं मूंखे भला कपिड़ा पियल हूंदा, पेरनि में जुती या बूट खासो पियल हुजे, मथे ते को टोप टोपी भलो पियल हुजे त पोइ माण्हू मूंखे इज़त वारो समझंदा। ॿियो माण्हू को ॾिसंदो चवंदो जेकॾहिं मुंहिंजी जाइ बंगलो सुठो ठहियल हुजे त माण्हू मूंखे इज़त वारो समझंदा। टियों माण्हू वरी चवंदो जेकॾहिं मूंखे हिते 50, 100, 200 एकड़ ज़मीन हूंदी त माण्हू मूंखे इज़त वारो समझंदा। को चवंदो त जेकॾहिं मां ॾाढो ताक़त रखी कंहिंसां विढ़ा, कंहिंसां जहिड़ो, कंहिंखे दड़को, कंहिंखे डंडो, कंहिंखे धकु, कंहिंखे चंबो हणा, पोइ माण्हू मूंखां लहराईंदा बि, ख़्याल बि कंदा, समझंदा त ॾाढो मुड़ुसु आहे, पोइ माण्हू मुंहिंजी इज़त कंदा। हर हिकु माण्हू जो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। मां सम्झां थो त इन्हनि 5-10 माण्हुनि जा जेके ॻाल्हियूं तव्हांखे मां ॿुधायूं, हर कंहिं सोच ऐं नज़रियो पंहिंजो पंहिंजो रखियो। हक़ीक़त ऐं वाक़े खे ॾिसूं त अया माण्हुनि जे दिल में इन शइ सां इज़त थिए थी। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त जेको माण्हू सम्झंदो त मुंहिंजा कपिड़ा भला पियल हुजनि, बूट भलो हुजे, मथे में टोपी भली पियल हुजे, माण्हू इज़त वारो चवंदा। पर इहो माण्हू हुजे पहिरें नंबर जो अख़लाक में लोगो, कपिड़ा हुजनि से आला क़िस्म जा पियल, 5, 10, 15, 20 हज़ार जी ड्रेस हुजे सभा, पर अख़लाक जो सफ़ा किरियल हुजे, तव्हां इज़त वारो सम्झंदोसि? तव्हां चवंदो त वॾी इज़त वारो माण्हू आहे। ॿियो माण्हू जंहिंजे लाइ ॿुधायो मां त जाइ जॻह बंगलो भलो हुजेसि पर चोर आहे, डाकू आहे, हिनखे तव्हां इज़त वारो चवंदो भली जाइ जे करे। ॿाहिरों जो महिमान तव्हां वटि ईंदो, यार हे बंगलो कंहिंजो आहे? चवंदा बंगलो भलो ठहियल आहे पर मालिक चोर अथसि। तारीफ़ इहा कंदो, ईअं न चवंदो साईं वॾो अशराफ माण्हू आहे, ईअं न चवंदो। सचो माण्हू, सही माण्हू इहा ॻाल्हि कंदो। कंहिं माण्हू जो हीअं जो ॾिस त ज़मीन जो नंबर आहे तमामु वॾो, बाबा ज़मीन भला हिकु जहिड़ी सिधी लॻी पई आहे, वाह जी पोखा कंहिंजी आहे? ज़मींदार आहे पर ज़ालिम आहे, राज तपाए ॾिनो अथई। चवंदोसि त माण्हू ॾाढो भलो आहे, असुल न, इज़त न कंदोसि। पर इहे सभु शयूं हटाए छॾ। हिकिड़ो तुंहिंजे शहर जो ग़रीब माण्हू आहे पर उहो माण्हू ॻाल्हि जो सचो आहे, हयाब जो ऊचो आहे, अख़लाक जो सफ़ा सोन जहिड़ो आहे, अमानत वारो आहे, ख़ल्क़े ख़ुदा सां पंहिंजे ग़रीबी हाल में हॾ ॾोखी ऐं हमदर्द आहे। पर लटड़ा कपिड़ा मेरा अथसि, जुतड़ी बि सिधी कोन्हे, टोपी छिकलड़ी फाटड़ी मथे में पियल अथसि। मुमकिन आहे त कपिड़ा चती लॻल बि हुजे, काथो फाटल बि हुजनि। माण्हू जेकॾहिं तोखां केरु पुछई खणी त यार हे भला फ़क़ीर कहिड़ो आहे, चवंदा माण्हू इहो मेरड़ो न ॾिसजांइ पर माण्हू मोतबर अथई। मां सम्झां थो त ईमान जी शाहिदी इहा आहे, जंहिंखे दुनिया इज़त वारो सम्झो कंहिं माण्हूअ त उहे दुनिया वारा उनखे इज़त वारो नथा चवनि। कंहिं ॿिए शर्त सां पाण खे इज़त वारो सम्झो, ख़ल्क़ ख़ुदा जी उनखे इज़त वारो नथी चवे। कारून जी दौलत ॾिसी माण्हू उन वक़्त जा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती तमन्नाऊं सदूं पिया कनि, यार इन्नहु लज़ू हज़्न अज़ीम, यार वॾो वक़्त वारो आहे। तारीफ़ कयूं कारून जी, ॿियनि चए दड़े सड़ाई थिएव न चओ, बेफ़रमान अलाह जो टको नथो लहे। वरी ॿियनि चए त मार भेण सां अहिड़ी दौलत असांखे बि जेकर हुजे हा, सोन जो कढाई न ॿाहिरि त सोन जा दड़ा थी विया, दड़ा जीअं ॾिठो अथव न सेलर ते बोरियुनि जो दड़ो दड़ो हणंदा आहिनि, अन जे बोरियुनि जो ढेर कढ़ाईंदा आहिनि, ईअं सोन चांदी जा दड़ा करे उन जे मथां चढ़ी बीठो। पोइ दुनिया वारा माण्हू ॾिसनि पिया, चवंदा काश जो असांखे बि अहिड़ो सोन हुजे हा साईं, असां बि अहिड़ा वॾा माण्हू जो हा।
ॿिया जेके वरी सियाणा माण्हू आहे जिन वटि अलाह जे नबीअ जी तालीम हुई उहे बि चवंदा वैक सवाबुल्लाह खैरुल लिमन आमन जेको अलाह ॾे मोमिननि खे इहो भलो अथव हिन दुनिया जी अखि असुल अखि न खणो छो त हे बेफ़रमान माण्हू आहे पर जिन माण्हुनि कारून जी दौलत ॾिसी फिरौन जी बादशाही ॾिसी अबू जहल जो ॾाढ ॾिसी अबू लहब जो हुस्न ॾिसी उनखे इज़त वारो सम्झियो हो तेसी ताईं उन्हनि खे ॻाल्हि दिलि में न पई आहोड़जे जेसी ताईं फिरौन खे दरियाह में ॿुॾंदे ॾिठऊं जाथो मूसा अलैहिस्सलाम ग़रीब जमात समेत टपी आयो उन्हनि जो पेर बि न पुसियो फिरौन ॿुॾी वियो पोइ चई यार बाहि लॻे हिन बादशाहीअ खे बादशाही त हिनखे नफ़ो ई न ॾिनो तंहिंखां हे ग़रीब भला ग़रीब दरियाह जे किनारे ते बीठा त अलाह ताला पाणी मथे कराए छॾियो अब एॾो कमु कंहिंजे इज़त जे करे थींदो बेइज़ती सां थींदो पाणी ही उभो थी वञे ऐं तव्हांखे विचों दग मिले घिटीअ वांगुरु पाणी में घिटी ठहंदी आहे कुरान मजीद तो चवे अल्लाह तो फरमाते इधर भी असाकल हज बहर ए मूसा पंहिंजी लठ त हण दरिया में हई जो त फन फलक ओ दरिया चीर जी पियो वकान कुल फिरकिन का तौदिल अजीम हर हिस्सो ईअं थी वियो ॼण पहाड़ थी विया पाणीअ जा मथे हेठो रस्तो सुको हाणे ॿुधाए त इज़त इनखे चइबो आहे बादशाही फिरौन वारी खे चइबो आहे पोइ इन में मूसा अलैहिस्सलाम टपी वियो जॾहिं फिरौन आयो त गड़प ख़तम फअदरकहुल गरक़ फकान मिनल मुग़रक़ीन घोतो जो आयुसि त ॿुॾी वियो पोइ माण्हुनि चयो यार ॾिसी वॼी वियासीं असांजे फिरौन सां गॾु हुजऊं त हड़ हली वञे हा उहे माण्हू जेके दुनिया ॾिसी सदूं कंदा आहिनि कारून ते बि माण्हुनि सदूं कयूं पोइ कारून वॾी दौलत ऐं मिल्कियत वारो हो माण्हुनि चयो त जेकर असांखे बि अलाह अहिड़ो ॾे ॿियनि चयो त भई अलाह जे ॾिने ते सब्र शुकुर कयो हिन जी दौलत न ॾिसो अलाह जे नबी चए थो ज़कात ॾे चई त न बाबा अलाह जो छा वञे मुंहिंजे मिल्कियत में एॾो बेफ़रमान आहे तंहिंजे करे हिते सदूं न कयो पर माण्हुनि खे अञा ॻाल्हि सम्झ में न पई अचे पोइ अलाह तो फरमाए त असां हिन दौलत समेत अब सुकीअ ज़मीन में माण्हू ॿुॾंदा आहिनि तारू माण्हू त दरिया में बि तरी वेंदो आहे पर हिनखे अलाह सुकीअ में ॿोड़े छॾियो रब तो फरमाए त ॾियो अहवाल को अथसि हाणे मदद करण वारो अथसि को ॿाह खां वठण वारो भला को रोइण वारो अथसि मथां फमा बकत अलैहि समा वल अर्ज़ रब तो फरमाए त न ज़मीन दाह कई न आसमान गोड़ो गाड़ियो सही अहिड़ो मुंहिंजो सेठ गुम थी वियो अलाह तो गुम थी वियो हाणे ॿुधाए त हिनखे इज़त चऊं अल्हम्दुलिल्लाह तूं असां सुकीअ ते वेठा आहियूं पाणीअ में घुमंदा आहियूं कॾहिं कॾहिं वॾो पाणी हूंदो आहे त तरी निकिरी वेंदा आहियूं तुंहिंजी असांजी अलाह इज़त कई आहे इन कारून जी एतिरी इज़त कान्हे सम्झ त दुनिया ऐं दौलत इज़त जो बाइस न आहे फिरौन जी बादशाही बि इज़त जो बाइस न थी वरी साईं अच हेठि अबू जहल वॾो ॾाढो जबरदस्त मुड़स खोड़ जवान अरब जा 100 माण्हू तलवारुनि सां गॾु करे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे धक धक हणी शहीद था करे चऊं अल्लाह अकबर पहलवान पर मथे दर्जे जो पहलवान ठका जो बदर में थी वियो त नंढड़नि ॿारनि जे तलवारुनि हेतिरा छोकिरा हे जीअं नंढड़ा छोकिरा थींदा आहिनि 12-13-14 साल जा ॿ भाइर हा वञी तलवारूं जो हयोसि त ड्राहे विधोसि पहलवान खे विच फौज में रत में ॻाढ़ो मिटी ऐं रत में तड़पे हेठि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मरण खां पोइ छिकाए खॾ में उछलायो फरमायो त इहा खॾ जेका आहे कलीब बदर जी खॾ इहा इन जे लाइ हिते हींअर जहन्नम जे अज़ाब जो नमूनो बणी बीठी आहे इज़त न थी अबू लहब जंहिंखे माण्हू हुस्न जे करे बाहि जी जिभी चवंदा हुआ बाहि जी जिभी न फिकी ॻाढ़ी निकिरंदी आहे मथे ईअं चहिरो ईअं फिको ॻाढ़ो हूंदो हुउसि पोइ चवंदा हुअसि त जिभीअ वारो ॼण मुंहं में बाहि जूं जिभियूं थियूं भरनि अल्लाह सुब्हानो तआला फरमाए त तब्बत यदा अबी लहब व तब अबू लहब पाण बि हलाक थिए इन जा हथ बि हलाक मां अगना अन्हु मालुहु व मा कसब न माल न मिल्कियत न दौलत का शइ फ़ाइदो नथी ॾेसि सॼो तबाह बर्बाद थी वियो हाणे ॿुधाए त हिनखे इज़त चवंदासीं न चइबी पोइ ॿिए पासे ॾे अचो हाणे दुनिया दौलत बादशाही इन्हनि सभिनीनि खे ज़लील थी ॾिठोसीं ऐं इन्हनि जी का हिमायत न कई इतो तो मुस्लमान तो असांखे हे नज़रियो वठणु खपे त दुनिया हुजणु इज़त जो बाइस न आहे वॾा लटा कपिड़ा ऊचा हुजणु इज़त जो बाइस न आहे फिरौन जे वार वार में हीरा पयल हूंदा हा पोइ हाणे ॿुधाए त इज़त कान थी न ऐं अबू जहल जे हुकुम ते हज़रत बिलाल जहिड़नि खे सटे 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 बेहोश करे छॾींदा हुआ बीबी सुमैया खे उठनि में ॿधी चीराए ॿध कराए छॾियईं ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन था फरमाइनि हज़रत अमार बिन यासिर खे सब्रन या आल यासिर फइन मौइदुकुमुल जन्नह ओ अमार बिन यासिर जी औलाद अमार बिन यासिर औलाद तव्हां सब्र कयो अल्लाह तव्हांजो अंजाम जन्नत करे छॾियो
नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे मुबारक था ॾियनि। इज़त वारो त उहो थियो न। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में हज़रत बिलाल खे हीणो सम्झंदा हा, कमज़ोर सम्झंदा हा, बानो हो वीचारो, माराए माराए नाड़ कंदा हा, रसो ॻिचीअ में विझराए केल राईंदा हा, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि तमामु वॾी इज़त हूंदी हुअसि। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज ते था वञनि त जन्नत में घुमनि था, जिब्राइल गॾु जीअं अर्दली घुमंदो आहे, गॾु घुमंदो थो अचे, उते कंहिंजे पेर जो खड़को ॿुधऊं, जीअं हिकिड़ो माण्हू बंगले में घुमे त आवाज़ अचे, जिब्राइल हे केरु आहे? चईं ॿियो कोई कोन्हे, बिलाल उथियो आहे मके शरीफ़ में तहजुद पढ़ण थो वञे, अल्लाह हुन जे पेरनि जो खड़को जन्नत में थो ॿुधाए। हाणे ॿुधाए त इज़त अबू जहल खे थी कि न हज़रत बिलाल खे थी? मुंहिंजा अदा इतो तोखे सम्झणु खपे। हुते मूसा अलैहिस्सलाम खे इज़त थी, निमरूद जे मुक़ाबले में इब्राहिम अलैहिस्सलाम खे इज़त थी, कारून तबाह बर्बाद थी वियो, मूसा अलैहिस्सलाम जे राज खे इज़त थी, फिरौन दरिया में लुड़ी वियो, मूसा अलैहिस्सलाम जा ग़रीब उम्मती इज़त वारा थी विया। हज़रत बिलाल जो खड़को जन्नत में थो ॿुधे, अबू लहब ऐं अबू जहल ॿई जहन्नम में था सड़नि। सम्झणु खपे त इज़त हिन में थी। इन्नल इज़्ज़त लिल्लाहि वल रसूलिही वलिल मोमिनीन। हिन क़ुरान में अल्लाह तो वत इज़त अल्लाह वटा, इज़त रसूलुल्लाह खे आहे। उहो विराए थो जेको नबी सोने जे आॾो हथ जले इज़त वठंदो, इज़त उन मोमिन खे मिलंदी। अल्लाह शला असांखे इन इज़त जो हिसेवार करे। हे क़ुरान शरीफ़ मां उन जूं कुझु आयतूं तव्हांजे आॾो पढ़ियूं। अल्लाह ताला शाला असांखे इन क़ुरान समेत सभु कुझु सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो। अल्लाह इंसाननि सां ॻाल्हायो, पोइ रब सुभानो व तआला वरी इंसाननि मां छॾे मोमिननि सां ॻाल्हायो। उहे कहिड़ा? जेके चवनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब इहो कलमे चवण वारा वॾी दुनिया रहियल अथव, नथा चई सघनि। इंग्लैंड घुम, अमेरिका घुम, जर्मनी घुम, ऑस्ट्रेलिया घुम, दुनिया जा कई काफ़र मुल्क घुमी आहे न, उन्हनि खे कलमे चवण जी ताक़त न आहे। तूं असां हिन वालीअ ॾिने खोसे में ॿारगाड़ी में वेठा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह पलाल ते वेठा आहियूं, पर चई सघूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जॾहिं इहो कलमो तो अदा कयो न, अल्लाह साईं तुंहिंजो नालो वरितो मोमिन, पोइ हाणे रब हिन क़ुरान में तोसां थो ॻाल्हाए। हाणे ॿुधाए त इज़त वारो तूं आहे कि न काफ़र आहे? मोमिन इज़त वारो आहे, अल्लाह तोखे इज़त वारो कयो आहे। पर हाणे हिकिड़ी ग़लती ऐं गफ़लत आहे बा, फौजी हुजे, जंहिं फौजीअ खे ड्रेस बि हुजे भली, बूट बि हुजेसि आलीशान, ओ झरनि झंगनि में लाहे, बर्फ़ में लाहेसि, बाहि ते हलाएसि, कंडनि जे मथां टपी वञे, नांगनि बलाउनि जे मथां टपी वञे, पर उन बूट में कुझु बि न लॻेसि। वरी टोपलो बि अथसि आलीशान, जंहिंमें गोली बि को हणेसि त नथी टपेसि, राइफल बि अथसि भली। हाणे ॿुधायो त इन फौजी सां सॼो ॻोठ जेकॾहिं हुजे त मुंहुं ॾेई सघंदो? न ॾेई सघंदो, छो त माशाअल्लाह पूरी ड्रेस में आहे। पर इहो फौजी पंहिंजी राइफल बि उछले अचे, बूट बि लाहे अचे, टोपलो बि लाहे अचे, ड्रेस बि लाहे अचे। हाणे ॿुधाए त पोइ हाणे ॻोठ जा कुता बि डोड़ाईंदा न इनखे। मुस्लमान आहियूं, इज़त वारा आहियूं, पर इज़त वारो सामान जेको अल्लाह ताला हिन क़ुरान में ॾिनो आहे, मुस्लमान तुंहिंजी ऐं असांजी ज़िंदगीअ ते अफ़सोस इहो आहे जो इहो इज़त जा टपड़ सां ॿाहिरि उछलिया आहे। अल्लाह तो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिर अल्लाह वजलत क़ुलूबुहुम। मोमिन जी सिफ़त इहा आहे त अल्लाह जो नालो वठि त मोमिन जी अल्लाह ताला जे मोहबत में दिलि जज़्बो खाए। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, ऐं वठी जो क़ुरान पढ़ी ॿुधाएसि त ईमान वधेसि। हाणे अल्लाह जो नालो आहे आज़ान में, आज़ान ईंदी आहे त असांजा सभु मुस्लमान दिलि में कांडार थींदी अथनि जो अल्लाह जो सॾु थियो हलो मस्जिद में, चार कुराड़ा ईंदा, हिकु ॿ ॿियो को ईंदो जिन खे अल्लाह हिदायत कई हुजे। बाक़ी डीब की वजह तो उते मुसलमान जमाओ, गरह जी गोए ते मुसलमाननि जा कटक, शहर में बाज़ार में ॾिस त गंदगी में ॾिस त होटलनि जे टीवी ऐं फिल्मनि ते ॾिस, मोबाइलुनि ते ॾिस त राति जो 2:30 3 बजे नालीअ जे मथां मुसलमान जो ॿार वेठो थो मोबाइल ॾिसे। इन जे लाइ टाइम अथसि, पर जॾहिं अल्लाह जो नालो मस्जिद में थो अचे, अल्लाहु अकबर जो आवाज़, हय्या अल सलाह, निमाज़ ते अच, हय्या अल फलाह, कामयाबी हिते अथई, अच। इन अल्लाह जे क़ुरान ते एतबार नथो करे, ॿुधाए त पंहिंजा इज़त जा टपड़ उछले आयो न ॿाहिरि। इहा गफ़लत थई मुंहिंजा अदा मुस्लमान भाउ ऐं मुंहिंजी मुस्लमान भेण ऐं न्याणी, इहा इज़त थई अल्लाह जे नाले में। जेकॾहिं मुस्लमान मर्द इन खे वठी अपनाईंदो, अल्लाह जे आज़ान ते जी चई, अल्लाह जे सर खे भॻोईंदो, अल्लाह तो फरमाए मोमिन उहे आहिनि जॾहिं दू इलल्लाहि व रसूलिही, अल्लाह जे रसूल जो सॾु थिए, ऐं यक़ूलु समेना, साईं ॿुधोसे, वाताना हाज़िर, असां अखियूं पेर करे अचे त पहुचो मुंहिंजा रब। अल्लाह तो फरमाए त इहे माण्हू हिदायत वारा थई, इहे ई कामयाब थी। अल्लाह ताला असांखे हिदायत ऐं कामयाबी नसीब फरमाए। सामान पियो आहे, आहियूं फौजी, ड्रेस बि आहे, बूट बि आहे, हथियार बि आहिनि, गोलियुनि खां बचण वारियूं जैकेटूं बि आहिनि, पर उहे टपड़ सभु असां मस्जिद में उछले ऐं वतूं था शैतान जो पोइ डुकंदा। पोइ ॿुधाए त हाणे असांखे दुश्मन हथनि सां पकड़ींदा।
अल्लाह शला असांखे सम्झ नसीब फरमाए। अज़म कयो त इंशाअल्लाह इस्लाम जे हिक हिक हुक्म खे हिननि अखियुनि ते रखंदासीं, अल्लाह ताला जे हिक हिक हुक्म खे, नबी सोने जे हिक हिक फरमान खे दिल सां मञी उन ते अमल कंदासीं। अल्लाह तो फरमातो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम, इहे हिदायत वारा अथई, व उलाइका हुमुल मुफ्लिहून। रब हिन क़ुरान जे ॿी सूरत जेका अलहम्द खां पुठियों आहे बकरा, इन में रब मुबारक थो ॾिए त तव्हां कामयाब आहियो। यार अहिड़ी मुबारक कंहिंखे मिलंदी? इम्तिहान में छोकिरो वेहंदो, पोइ इम्तिहान भलो ॾींदो, पोइ मास्तर परचो ॾिसंदा, पोइ चवंदा त पास या ना पास। अल्लाह पहिरियों थो ॿुधाए त अल्लाह ताला थो फरमाए त अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब, मां क़ुर मोकिलियो थमांव, ज़ालिकल किताब ला रैब फीह, हिन में शक शुबो कोन्हे, हुदल लिल मुत्तकीन, जंहिंजी दिल में बि अल्लाह जो ख़ौफ हूंदो हिन क़ुर जी दामन पकड़ींदो त इन खे वाट वठाईंदो। साईं उहे कहिड़ा? फरमाए अल्लज़ीन युक़ीमून सलात, जेके निमाज़ क़ाइम कंदा, युमिनून बिल गैब, अण ॾिठे ते अल्लाह खे मञींदा, व युक़ीमून सलात, ऐं निमाज़ क़ाइम कंदा, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं पंहिंजे माल मां हिस्सो अल्लाह जे नाम ते ख़र्च कंदा, ज़कात ख़ैरात में। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक, जेको तोते क़ुर आयो आहे इन सॼे क़ुर खे मञींदा, वमा उनज़िल मिन क़ब्लिक, तौरात, इंजील, ज़बूर, अॻ में जेके दाऊद अलैहिस्सलाम ते, मूसा अलैहिस्सलाम ते, ईसा अलैहिस्सलाम ते आया, सभु बरहक़ आहिनि, पर असां मञी अमल कंदासीं हिन क़ुर मजीद ते। अल्लाह तो फरमाए त उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम, इहे ई माण्हू हिदायत वारा अथई, व उलाइका हुमुल मुफ्लिहून, इहे ई कामयाब। वरी अञा अॻिते ॿी जाइ ते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो, सूरत मोमिनून 18 सिपारे जे मुंड में, रब सुब्हानहु व तआला बाने मोमिन सां केतिरी मोहब्बत थो करे। अबा तव्हांजे ॻोठ जो हिकिड़ो माण्हू, हाणे हिन ज़माने में त अॼुकल्ह मोबाइल थी वई आहे, पुराणे ज़माने में ख़त खां सवा कुझु न हूंदो हो, ॿारहाड़े में फोन बि न हूंदी तार वारी, ख़त जॾहिं अचे सो बि शहर अचे, हेॾे टपाल न ईंदी, को वेंदो शहर त कंहिं दुकान ते ख़त ईंदो, पोइ कॾहिं 8 ॾींहं कॾहिं 15 ॾींहं हिते अचे ख़त पहुचे, पोइ हाणे इन जी मुबारक पहुती, पर इन विच में हिकिड़ो हमराह अचे निकितो, काथे ड्यूटीअ ते आहे, काथे नौकरीअ में आहे, काथे फौज में आहे, काथे पुलिस में आहे, काथे कंहिं महकमे में आहे, हितां तव्हांजे ॻोठ जो माण्हू अदाए फलाणो काथे आहे, अब्दुल्ला, चइजे अब्दुल्ला वियो पंहिंजी ड्यूटीअ ते आहे, हिन वाली ॾिने ॻोठ जो, काॾे चे कराची आहे, वयो जो छा आहे त पोइ पुट जाओ अथसि, ख़बर कोन्हे मालिक खे, फोन बि कान्हे, तार बि कान्हे, ख़त बि कोन्हे, कीअं थिए ख़बर? वहीं जो तूं कंबर त हो कोच मूं लथो, गाॾी मूं लथो त सम्झ अदा परे खणी मुबारक हुजे, मुबारक हुजे, अञा होतो होतिरो परे बीठो आहे, छो थो तूं ख़ुशीअ मूं मुबारक ॾिएसि? छो जो तुंहिंजी हुन अब्दुल्लाह सां मोहबत आहे, तोखे ख़बर आहे त ॻोठ पुट जाओ अथसि, हे ॿाहिरों थो अचे, हिनखे पतो न आहे, छो त कुल्हे में थेलो पियो अथसि, लथो आहे हाणे गाॾीअ मूं, तूं ख़ुशीअ मूं मुबारक थो ॾिएसि, छो जो तुंहिंजी हुन सां मोहबत आहे, चाहे थो त तकड़ में मुबारक ॾियासि, हो चवंदो दा ख़ैर मुबारक छा त आहे, बाबा तोखे पुट जाओ अथई, मिठाई खाराए। हाणे इहा मोहबत में थींदी आहे, अॻ में मुबारक पोइ ॿुधाइबी आहे ॻाल्हि। हाणे रब साईं थो फरमाए त क़द अफ़लहल मोमिनून, मोमिन कामयाब थिया, मुबारक ॾिनई, ॻाल्हि त कोन ॿुधाई त छा थिए, असांजा अफ़ाल त अहिड़ा आहिनि जो असांखे पाण खे थो सुझनि त इन अफ़ाले कीअं कामयाब थींदासीं। अल्लाह थो फरमाए मुबारक ॿुधो त सही, अल्लज़ीन हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन, उहे मोमिन मुबारक जे लाइक़ आहिनि, उहे कामयाब थी विया जेके आजिज़ी सां निमाज़ था पढ़नि। वल्लज़ीन हुम अनिल लग़्व मोरिज़ून, बेहूदगियूं, बुछड़ायूं, राग, गाना, नाच, गंदगियूं, मेलियूं, मलाखड़ा, कुत्ता कुकड़ वेढ़ाइण, इन को पासे उहे मोमिन कामयाब थी विया। वल्लज़ीन हुम लिज़कात फ़ाइलून, अल्लाह जे नाम ते पंहिंजे माल मों ज़कात ख़ैरात ॾींदा आहिनि। वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, ग़ैरतमंद आहिनि, बेग़ैरती जहिड़ो कमु न कंदा आहिनि, पंहिंजो नंग, पंहिंजी उघड़, पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदा आहिनि, पंहिंजे बचड़नि जी हिफ़ाज़त पाण कंदा आहिनि। सुवाल ई न आहे जो कॾहिं हीअं अखि जे पुछड़ीअ सां ॿिए कंहिंजे घर, कंहिं परदे, कंहिं दीवार, कंहिं लोढ़े ॾे तकिन। अल्लाह तो इन्हनि मोमिननि खे मुबारक ॾे, तव्हां कामयाब थी वियो। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन, पंहिंजे अमानतुनि खे बि संभालींदा, अमानत रखो, सुवाल ई पैदा न आहे, बुख मरंदो पर पलाई अमानत खे हथ न लाहींदो, कंहिंसां वाइदो कई सिर लही वञे पर वाइदे तो न फिरंदो, छो त सचा मोमिन चवनि माण्हू ॾाढो भलो अथई, वाइदे जो कूड़ो, अमानत जो ठग, इनखे भलो माण्हू चवंदे, भली अमीर हुजे न चवंदे। अल्लाह इहे इज़त वारियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए जेके मां तव्हांखे शुरूअ में ॿुधायूं त हिननि माण्हुनि खे तव्हां इज़त वारो चई सघो था, पंहिंजे वाइदनि जी संभाल कंदा आहिनि। वरी तो अल्लाह फरमाए त पंहिंजी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि, इहे ई थई वारिस जिन खे मां जन्नत वरसे में ॾींदोमान। मुबारक हाणे तो अल्लाह ॿुधाए, पहिरीं चए था मुबारक हुजई, चइसि जी साईं ख़ैर मुबारक छा ते? अल्लाह तो फरमाए निमाज़ ते,
तुंहिंजी हिफ़ाज़त ऐं परहेज़ ते, तुंहिंजी ज़कात ते, तुंहिंजी गैरत ते ऐं तुंहिंजे निमाज़ जे पाबंदीअ ते, तुंहिंजे वाइदे जे वफ़ाईअ ते, तुंहिंजी अमानत ते, तुंहिंजे वापारी सचे हुजण ते, तुंहिंजे अमानतदार कुड़मी हुजण ते, तुंहिंजे भले मुलाज़िम हुजण ते, तुंहिंजे भले दोस्त हुजण ते, तुंहिंजे भले पाड़ेसी हुजण ते रब तो फरमाए त तोखे मुबारक अथई। साईं छा ॾींदे? फरमाए त जन्नत ॾींदो। हाणे ॿुधाए त इज़त इन जी कि न काफ़रनि जी? अल्लाह शला असांखे इज़त जे लाइक़ करे। सो अज़ीज़ो, तॾहिं अल्लाह तो फरमाए त ए ईमान वारो, असां चयोसीं जी मुंहिंजा रब, कलमो पढ़ियोसीं त हिन सॾ जे लाइक़ थियासीं। अबा बागड़ी या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारा, बागड़ी कन ॾींदो? उनखे चवंदे ओ बागड़ी, चवंदो जी ठीकु, या मोह ॾींदो, भील हूंदो, बागड़ी हूंदो, गैर मुस्लिम ईंदा आहिनि न कमे कारे पिनण सिनण। हाणे जेकॾहिं उनखे तूं मुस्लमान चवंदे त तोखे जी न कंदो, पर जे मुस्लमान खे तूं मुस्लमान चवंदे त 5 बागड़ी बीठा हूंदा, पर अदा तव्हां मूं मुस्लमान कहिड़ा आहियो? इहे मुस्लमान हीअं मुंडी कंदा। अल्लाह तो फरमाए ओ ईमान वारो, सभु अहद कयो त असां चऊं था जी मुंहिंजा रब, असां तुंहिंजे सॾ ते जीव था चऊं। अल्लाह शला असांखे ज़ालिम मर्दे जीव करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब तो फरमाए त इत्तक़ुल्लाह, ईमान वारा अल्लाह को डिजो, वकूनु मा सादिकीन, हमेशा सच जो साथ ॾिजो, कूड़ जा साथी कॾहिं न थियो। कुफर कूड़ थव, बेनिमाज़ी कूड़ थव, ठगी कूड़ थव, धोखो कूड़ थव, बेहयाई कूड़ थव, बुछड़ाई कूड़ थव, बेगैरती कूड़ थव, गार गंद कूड़ थव, गिला ग़ीबत कूड़ थव। सच, हया, ईमान, अखलाक, मोहब्बत, अल्लाह जी फरमाबरदारी, अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी, रब तो फरमाए त इहे शयूं धार, पोइ तूं मुबारक जे लाइक़। अल्लाह तो फरमाए त मदीने मुनव्वर जा माण्हू केतिरा ॿाराड़ी जा रहंदड़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सॾ सुलह में, जंग जहिड़े में, जिहाद में, जिथे पंहिंजो सिर तरीअ ते खणी बीबो, तलवार खणी वञबी। हाणे बंदूक वारो ज़मानो न आहे जो मोर्चे में लिकी टुंगड़े में बंदूक हणबी ऐं अध मेल मेल ते हणबी। न न न, तलवार खणी दुश्मन सां सीनो सीने में ॾेई बीबो। कॾहिं हीअं जो चढ़ी घोड़े ते डुकबो, तीअं दुश्मन जे जमात जे विचूं वञी हुनजा कम लाहींदो अच फौज जे विचूं। होॾो माण्हू चढ़ी अचनि, तूं तलवारूं हण, तूं हुननि ते चढ़ी वञी हुननि जा कम लाहे आ। अल्लाह सुब्हानो तआला तो फरमाए त इहे माण्हू, इन बदविन माण्हुनि खे मदीने शरीफ़ जे ॿाहिरि जेके ॿाराड़ी में वेठा आहिनि, इन्हनि खे को हक़ न आहे त नबी सोने को पेर पोइ ते करे। ऐं हाणे असां छा कयूं? असां अल्लाह जो हे दीन क़ुरान बि आहे, नबी सोने जो दीन बि आहे, ऐं उन दीन जो मरकज़ हिते मस्जिद अथव। मुस्लमानो, असांखे इन मस्जिद क़ुरान ऐं नबी सोने जे दीन खां पोइ ते न थियणो आहे। या हुजे सजण सां, या कर तिन जी पचार। हाणे सजण त रहियो मदीने मुनव्वर, पर उन जी पचार क़ुरान त असां वटि आहे न। नबी सोने जो मोहब्बत जी जाइ मस्जिद त असां वटि आहे न, मरकज़ उन जो आहे न बा। तंहिंजे करे अल्लाह तो फरमाए त इते अच त इहो मुंहिंजो घर अथई। अल्लाह ताला असांखे इन्हनि घरनि में इन क़ुरान सां, इन नबी सोने जे सुन्नत सां गॾिजण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब तो फरमाए त इहे जेके ॿाराड़ी वारा आहिनि मदीने जे ॿाहिरों बदवी, इहे अल्लाह जे रसूल खां पोइ ते छो था रहनि? पंहिंजे जान खे प्यारो था कनि अल्लाह जे रसूल खां। असां चवंदासीं असांखे सीउ थो थिए, असां निमाज़ न पढ़ंदासीं। साईं असांखे हाणे गर्मी आहे, जून जुलाई में असां रोज़ो न रखंदासीं। अल्लाह अकबर, तोखे हींअर सुख सहूलतूं, तोखे बतियूं, तोखे बल्ब, तोखे थधा पाणी, तोखे खाधा पीता। ओ ख़ुदा जा बाना, नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सहाबा खे जंग ते था वञनि, जिहाद करण था वञनि, खाधो पीतो ख़तम थी वियो, तीअं वणनि जा पन खाधासीं, पोइ ईअं पिया पेटूं वेहूं जीअं बकरियूं फेंगुड़ी लाहींदियूं आहिनि। ख़ुदा जी कुदरत ई इहो जेको इलाइक़ो अथव यंबुआ जो मदीने मुनव्वर जे भरिसां, इतां पिया अचूं, हीअं जो समुंड मां अल्लाह ताला मच्छी उछली, ओ वॾी मच्छी, चई त 28 अलाए 27 ॾींहं खाधीसीं। उनजे पेट छा जा 2 कंडा रखी हीअं पाण में मिलाए उभा करे बीहारियासीं न बांस जे लकड़नि वांगुरु। माण्हू उठ ते चढ़ी हेठो टपी वियो। ये एॾी मच्छी अल्लाह कढी ॾिनी समुंड मां, उहा खाधीसीं, न त बुख जो हाल इहो जो वणनि जा पन रोड पिया खाऊं। हाणे ॿुधाए त तो असांखे अहिड़ी बुख आहे? साहब आहिनि, हिकिड़ो साहबी आहे ग़रीब, निमाज़ ते नथो अचे। हुज़ूर साईं फरमाए थो निमाज़ ते छो नथो अचे? यार छा थियो अथई? चई साईं कपिड़ो हिकिड़ो आहे वॾो, हे अॼु मां पाण हेठि ते करे, पुठाड़नि ते कुझु कोन्हे, पुठाड़ा उघाड़ आहिनि, रुॻो गोॾ ॿधल आहे सुठी। चई साईं हे वॾी गोॾ आहे, कॾहिं हीअ मुंहिंजी घरवारी ॿधी ऐं पंहिंजो कुल्हनि खां वठी हेठि पेरनि ताईं पाण खे लिकाए ऐं चपोटो मथे ते पाए निमाज़ पढ़ंदी आहे। मां कुंडड़ीअ में लिकी वेहंदो आहियां, वरी इहा वॾो कपिड़ो मांखे ॾेई पाण चपोटड़ो ॿधी कुंड में वेहंदी आहे। साईं मां तोॾे निमाज़ ते आयो आहियां। तूं त पंहिंजे कपिड़नि जो हिसाब ॿुधाए त कपिड़ा घणा पिया अथई घर में? अल्लाह अकबर, अल्लाह जे नेमत जो हिसाब खां ॿाहिरि थी विया। जे ओड़ी नेमत असांखे हुजे हा न त शायदि दीन खां निकिता 63 ते बीठा हुजूं हा। ऐं हेतिरे नेमतूं हूंदे पोइ बि असां अल्लाह जो शुक्र न कयूं, बेशुक्री में असां बीठा था अल्लाह जी बेफ़रमानी कयूं। अल्लाह शला असांखे सम्झ नसीब फरमाए, अल्लाह शला शुक्र नसीब फरमाए। वदा नेमत वधीक खपई त अल्लाह जो शुक्र कर। ऐं शुक्र ईअं थई जीअं कणक ही न,
जंहिं वटि जरेब ज़मीन जो तबा उन कणक जो ॿिज घणो विधो हुन में अलाए घणो पवंदो मूंखे यादि न आहे चङी तरह मण जरेब में ठीकु हाणे अलाह जे हुकुम सां इंशा अल्लाह जॾहिं लाभ लाहींदासीं ऐं अछो थींदो त घणी लहंदी 20 30 40 मण जेतिरी बि लहे ठीकु मणु विधोसीं अलाह तो फरमाए थो शुक्र ईअं थई जेको ॾिनो थमाए इन ते चओ अलाह मुंहिंजो तुंहिंजे दर ते शुक्र आहे रब तो फरमाए त ईअं वधाईंदोमांसि जीअं ज़मीन में दाणा वधंदा आहिनि पर हीअ ज़मीन थई जॾहिं मां वधाईंदोमांइ त हिसाब खां ॿाहिरि थी हर हाल में पंहिंजे रब जो शुक्र कजे अल्लाह ताला जूं नेमतूं असां वटि केतिरी हूंदी यार असां वटि सीअ खां बचण जा ट्रपड़ असां वटि गर्मीअ में पाइण जा धार कपिड़ा जे हाणे वञो त असांजे लाइ गरम चांहियूं खीर पाणी बाहियूं हर वक़्तु भरी पयूं आहिनि वरी सावण जी मौसम अचे थधा पाणी फ्रिजूं घरनि में रखियूं आहिनि बर्फ़ूं वठी अचो हर क़िस्म जी नेमत अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला ॾिनियूं अथव अल्लाह शाला बरकत करे पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको माण्हू ख़िदमत कंदो हो वध में वधि खलड़ी हूंदी जंहिंमें रातो को पाणी पियल हूंदो हो उन मां खणी पाणी पीबो शुक्र कंदा अल्लाह जो थोरो खीर मिलाए वरी मथां खलीअ जो थाधो पाणी विझंदा बस साईं ढब थी विया अल्हम्दुलिल्लाह हाणे असांखे केतिरियूं नेमतूं आहिनि शुक्र न कंदासीं इन नेमतुनि जे रुगो अघ अल्लाह ताला जे हिसाब ॾियण में मतां असां जहन्नम जा मुस्तहिक बणिजी वञूं अल्लाह जे नेमतुनि जो वॾे में वॾो शुक्र निमाज़ थिए अल्लाह ताला जे नेमतुनि जो शुक्र हे क़ुरान अथई क़ुरान पढ़ ऐं बचनि खे पढ़ाए अल्लाह ताला असांखे हिन क़ुरान पढ़ण ऐं पढ़ाइण वारनि करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो भलो उहा जेको क़ुरान पढ़े ऐं पढ़ाए जेको क़ुरान न पढ़े न पढ़ाए नबी सोन तूं भलो न आहे अदा नबी सोन जो भलो न चएसि त पोइ हाणे भलो दुनिया में केरु कंदो हिनखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान वारनि खे इज़त ॾिनी आहे क़यामत जो ॾींहुं थींदो रब साईं ओ हीअं कटक ख़ल्क़ बीठी हूंदी आदम अलैहिस्सलाम जी सभु औलाद उन जाइ ते अल्लाह सुब्हानहु तआला हिकड़ा ॿ माण्हू घुराईंदो अबा ग़रीब हूंदा ज़ाल ऐं मुड़स पोइ उन्हनि खे रब सुब्हानहु तआला जोड़ो पाराईंदो जन्नत जे रेशमी कपड़नि जो वॾो ख़ूबसूरत कपड़ा हूंदा दुनिया वारा उन कपड़े जे रोब में न बीह सघंदा हो गरीब पाण चवंदा त रब खे त बिमकुसी न हाज़ा साईं असां त गरीब हासीं असांखे जवाब तो बि कोन हो दुनिया में साईं हे रेशमी कपड़ा जन्नत जा जवाब ईंदो त बेअख़ज़ वलदकुम अल क़ुरान तव्हांजे बचड़े क़ुरान पढ़ियो चई हा साईं फरमाए त इन बचड़े जे क़ुरान जे सदके तव्हांखे जन्नत जा जोड़ा ॾिनम मुसलमानो जन्नत जे जोड़नि पाइण जो शौक़ु अथव तव्हांखे मिलंदा तव्हांजे ज़ालुनि खे मिलंदा शर्त इहो अथव त हिननि बचड़नि खे क़ुरान पढ़ायो अल्लाह शाल असां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे ॻोठ वारनि जी हालत भली आहे क़ुरान जी तालीम तव्हां वटि चङी आहे पर अञा वधायो जीअं हीअ स्टेज तव्हांजी हाफ़िज़नि सां भरिजी वञे वरी हाफ़िज़ थी इंशाअल्लाह शहरनि जे मदरसनि में अचनि वरी हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जिते तव्हांजा बचड़ा पढ़नि उते आलमनि जी दिस्तार बंदी में तव्हां ॻोठ वारा शरीक थियो पोइ तव्हां मुबारक जे लाइक़ आहे अल्लाह शाल असांजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम नसीब फरमाए अल्लाह इहा तव्हांखे इज़त ॾींदो ॿियो त जेको बच्चो क़ुरान पढ़ंदो ऐं उन ते अमल कंदो उन जे अबे अमा जे मथे ते अल्लाह साईं ताज रखंदो सोन जो उन जी रोशनी सिज खां सुहिणी हूंदी टीं इज़त बचे खे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला क़ुरान जे आलिम हाफ़िज़ खे चवंदो त तुंहिंजी जन्नत में जाइ हिते न आहे मां हिते मोमिननि खे घर थो ॾियां पर क़ुरान वारा तूं क़ुरान पढ़ंदो वञ मथे चढ़ंदो वञ जेतिरी आख़िरी आयत क़ुरान जी पढ़ंदे उते मथे जन्नत में तुंहिंजो घर अज़म कयो त इंशाअल्लाह पंहिंजी इज़त ऐं बचनि जी इज़त क़ुरान में आहे असां इहो क़ुरान हासिल कंदासीं इंशाअल्लाह तॾहिं अल्लाह तो फरमाए त इहे माण्हू जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बदवी ॿाराड़ी वारा पोइ ते न रहनि छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पंहिंजी जान बि प्यारी न कनि जॾहिं नबी सोणे सां हलंदा पोइ काथे उञ लॻंदी काथे थकु थींदो काथे बुख थींदी अल्लाह जे रस्ते में कॾहिं कंडा लताड़ींदा कॾहिं गर्मीअ में पेर सड़ंदा कॾहिं सीउ थींदो कॾहिं दुश्मन सां वञी टाकरो ॾींदा पोइ काथे मरंदा काथे मारींदा अल्लाह तो फरमाए त क़दम क़दम ते मां हिननि जो अमल सालियो लिखंदो हाणे तव्हां जेकॾहिं नियत पंहिंजी भली करे आया आहियो न अॼु यकीन ॼाणो त हिन क़ुरान जे जलसे में रुगो ॻोठ खां निकिरी हिन ज़मीन ॾींहं में अची वेठा आहियो न इंशाअल्लाह तव्हांजे क़दम क़दम ते अल्लाह तव्हांजे लाइ अजुर लिखंदो पोइ हाणे ॿुधाए त सौदो महांगो आहे असांखे पोइ अज़म कर न त 5 वक़्त इंशाअल्लाह मस्जिद में वेंदुमि ऐं हे बि अज़म कर त 5 वक़्त संभाले पंहिंजे घर वारीअ पुट ऐं न्याणी खे घर में निमाज़ पढ़ाईंदो अल्लाह ताला कॾहिं बि भलारनि जो अजुर न विञाईंदो आहे जेका ख़र्च कंदा नंढो या वॾो ख़र्च कंदा जॾहिं बि को सफ़र कंदा अल्लाह हुननि जो अजुर लिखंदो ऐं अल्लाह ताला हिन खे सुहिणो बदिलो ॾींदो
अल्लाह तो मकानल मोमिनुन लियनफिरु काफ़ा, मोमिन सब जो सब निकरी कोन वञन हा, पर मोमिनन मो जरूर चूंड भला माण्हू सियाणा सेबता माण्हू इहे वञन ऐं वञी दीन जो इल्म सिखनि ऐं मोटी अचे वरी पंहिंजी क़ौम खे हिदायत कनि, पोइ अल्लाह तो फरमाईंदो यकीन ॼाणियो त क़ौम कामयाब थींदी। तंहिंजे करे अदा ॿारनि खे क़ुर सभिनीनि खे पढ़ाइबो, पर क़ुर जा हाफ़िज़ ऐं आलिम जेके होशियार छोकिरा हूंदा उहे कराइबा, पोइ अल्लाह कंदो इंशा अल्लाह उन्हनि जा ॿई जहान कामयाब थींदा। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे हक़ सच जे वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे क़ुर ऐं सुन्नत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन बचड़नि अॼु क़ुर पढ़ियो आहे अल्लाह ताला इन्हनि समेत असां सभिनी मुस्लमाननि जे बचनि खे क़ुर जे इल्म ऐं नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे इल्म सां नवाज़े। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।